अस्सलाम वालेकुम। उम्मीद आहे त ख़ुशपाश हूंदो ऐं महिरबानी करे मूंखे मोट ज़रूरु ॾियो त हीअ जेका मां महिनत कयां थी। ज़ाहिर मूंखे नोट्स ठाहिण में टाइम थो लॻे ऐं वरी हुनजी रिकॉर्डिंग करण में कॾहिं वीडियो सही न अचे त मां डिलीट बि करे छॾींदी आहियां, वरी हुनखे ॿीहर ठाहींदी आहियां। ऐं मुंहिंजी कोशिशि इहा ई हूंदी आहे त मां हिकु दफ़ो नोट्स ठाहे काफ़ी सारा ऐं हिकु दफ़ो ई वेही डिफरेंट जेके लेक्चर्स आहिनि मां तरतीब ॾेई छॾियां। ॿी ॻाल्हि त अगरि मुंहिंजे हिन पढ़ाइण मां हिन सम्झाइण मां का बि शइ तव्हांखे सम्झ में न ईंदी हुजे त महिरबानी करे कमेंट कयो ऐं जेकॾहिं तव्हांखे लॻे त मुंहिंजी का ग़लती आहे त तव्हां मूंखे गाइड कयो, ठीकु आहे। सो ईअं इंसानु हिक ॿिए खां सिखंदो आहे। मां कोशिशि कयां थी तव्हांखे सेखारण जी, जिते तव्हां ॾिसो मूंखे ग़लति उते तव्हां मूंखे सेखारियो, तव्हां मूंखे गाइड कयो। सॼी उमिरि इंसानु सिखंदो आहे, इंसानु कॾहिं बि परफेक्ट न आहे ऐं पीढ़ीअ खां वठी क़बर ताईं इल्मु हासिलु करण जो हुकुम आहे। सो सॼी उमिरि इंसानु शागिर्दु रहंदो आहे। हा, मां मूंखां जेके थोरा घटि ॼाण वारा आहिनि उन्हनि जे लाइ मां कोशिशि कयां थी त उन्हनि खे सम्झायां, पर जेके मूंखां वधीक ॼाण रखंदड़ हुजनि उहे महिरबानी करे मूंखे गाइड कनि। तव्हांजो इहो मूं ते अहसान थींदो ऐं फ़र्ज़ु बि आहे तव्हांजो, ठीकु आहे। सो असां हिन महिल ताईं जेको कुझु पढ़ी आया आहियूं पोइ सबक़ में, पोइ वीडियो में असां पढ़ियोसीं जिन्सनि जे बारे में। अॼु जी हिन वीडियो में असां पढ़ंदासीं अदद जे बारे में। अदद छा हूंदो आहे? नंबर ॻणण जो हिकिड़ो ज़रियो हूंदो आहे, ठीकु आहे। सो अदद छा खे थो चइजे त असां जुमलनि में जेके इस्म ऐं ज़मीर ॻाल्हायूं था, रोज़मर्रा जेके इस्तेमालु कयूं था, उन्हनि खे जेको आहे अदद जे लिहाज़ खां ॿिनि क़िस्मनि में विरहायो वियो आहे। मिसालनि में असां पहिरियों कुझु जुमला ॾिसंदासीं, पोइ असां सम्झंदासीं त अदद कहिड़नि क़िस्मनि जा आहिनि, ठीकु आहे। कुझु जुमला मां पढ़ां थी। छोकिरो डोड़े थो, छोकिरा डोड़नि था। तूं रांदि करीं थो, तव्हां रांदि करियो था। छोकिरी दिलो भरे थी, छोकिरियूं दिला भरिनि थियूं। हाणे इन में ॾिसो त इन में जेको आहे इन्हनि जुमलनि में छोकिरो, छोकिरी, तूं ऐं दिलो, इहे कंहिं हिकिड़ी हिकिड़ी शइ खे ज़ाहिर था कनि, ठीकु आहे। छोकिरो यानी हिकिड़ो छोकिरो, तूं यानी तूं हिकिड़ो, ठीकु आहे। छोकिरी हिकिड़ी छोकिरी आहे, हिकिड़ीअ खे छोकिरी चइबो, ऐं दिलो बि हिकिड़ो ई आहे, ठीकु आहे। त इहे थींदा अदद में हिकु। तंहिंजे करे उन्हनि जो अदद थींदो वाहिद। वाहिद जी माना ई आहे हिकु, ठीकु आहे। इन्हनि जुमलनि में छोकिरी, छोकिरो, दिलो ऐं तूं हिकु हिकु खे ज़ाहिर था कनि, त इन्हनि जो अदद थींदो वाहिद। वाहिद माना हिकु, माना हिकिड़ो थियो वाहिद, हिकिड़ो अदद थींदो वाहिद। इन्हनि साॻियुनि जुमलनि में जेके असां ॿिया लफ़्ज़ पढ़ियासीं उन्हनि खे ॾिसो त छोकिरा, ॾिसो छोकिरा साफ़ ज़ाहिर थो थिए त हिक खां वधीक आहिनि। अहिड़ी तरह छोकिरियूं, उहे बि हिक खां वधीक आहिनि। तव्हां, उन मां बि ज़ाहिर आहे त हिक खां वधीक आहिनि। ऐं दिला, दिला बि ज़ाहिर आहे त हिक खां वधीक आहिनि, ठीकु आहे। त छोकिरा, तव्हां, छोकिरियूं, दिला, इहे अदद में घणा आहिनि? त इन्हनि जो अदद थींदो जमा। इनखे जमा सॾिबो, यानी जमा जो मतिलबु आहे घणा, यानी हिक खां वधीक, ठीकु आहे। हाणे ज़ाहिर थियो त अदद ॿिनि क़िस्मनि जा आहिनि, अदद वाहिद ऐं अदद जमा, ठीकु आहे। सो असां इहा ई ॻाल्हि न आहियूं या त कंहिं हिक जी ॻाल्हि कंदा आहियूं या हिक खां घणनि जी ॻाल्हि कंदा आहियूं। को हिकु इस्म जुमिले में इस्तेमालु कंदा आहियूं या हिक खां घणा इस्म जुमलनि में इस्तेमालु कंदा आहियूं, या ज़मीर। मिसाल, हिन खे सॾ, त हिन माना कंहिं हिक जी ॻाल्हि था असां कयूं, पर जो हिननि खे सॾ त इन जो मतिलबु आहे कि कुझु वधीक आहिनि, हिक खां वधीक आहिनि जिन खे सॾण जी ॻाल्हि कजे थी। त हिन थींदो वाहिद, छो त हिक जी ॻाल्हि आहे, ऐं हिननि थींदो जमा, छो त हिक खां वधीक जी ॻाल्हि आहे, ठीकु आहे। उहे ॿ बि थी सघनि था, ॿिनि खां मथे बि, यानी हिक खां वधीक हूंदा त हर हाल में उहे जमा थींदा। हाणे ॾिसो त वाहिद मां जमा ठाहिण जा कुझु तरीक़ा आहिनि। के क़ाइदा आहिनि बि ऐं किथे किथे इहे क़ाइदा कमु नथा कनि, ठीकु आहे। हर हंधि ज़रूरी न आहे त को क़ाइदो मुक़ररु हुजे, के इन्हनि में लफ़्ज़ बेक़ाइदे बि आहिनि। हाणे जेकॾहिं असां मोनिस वाहिद आहिनि असां वटि, मिसाल छोकिरी वाहिद आहे पर मोनिस बि आहे, सही आहे न। त जेकॾहिं इन छोकिरीअ जो असां लफ़्ज़ छोकिरी वाहिद आहे, मोनिस आहे, इन जो असांखे जेकॾहिं जमा ठाहिणो पए त असां कीअं ठाहींदासीं? वाव नून हणंदासीं ये सां गॾु, ठीकु आहे। मिसाल जे तौर ते ये लॻल आहे हुन में अॻु में ई छोकिरी, ये सां वाव नून मिलाईंदासीं, थींदो छोकिरियूं। अहिड़ी तरह सां रिली, ये लॻल आहे हुनजे आख़िर में, रिली बि मोनिस आहे चवण जे हिसाब सां, बेजान शयुनि जो बि साॻी जिन्स आहे, ठीकु आहे। त ये सां गॾु असां जेकॾहिं वाव नून मिलाईंदासीं त रिलियूं जमा थी वेंदो, मोनिस जा इहे जमा ठहंदा। अहिड़ी तरह सां राणी, राणियूं, भित। अच्छा, उनखां अलावा बि ॾिसो जिन जे मथां ज़बर आहे, अहिड़ियूं मोनिस वाहिद शयूं, अहिड़ा मोनिस वाहिद लफ़्ज़ जिन जे मथां ज़बर आहे, उन्हनि जी जेकॾहिं ज़बर
खां पोइ असां वाव नून हणूं वरी इन्हनि में बि। मिसाल खट, इन मथां ज़बर आहे टे जे। अहिड़ा वाहिद मोनस लफ़्ज़ जिन जे आख़िरी लफ़्ज़ जे मथां, आख़िरी अखर जे मथां ज़बर हुजे त उन्हनि जी ज़बर हटाए उन्हनि सां वाव नून हणिबो त उन्हनि जो जमा ठहंदो। मिसाल जे तौर ते खट खटूं, पग पगूं, भित, अच्छा वरी ते ज़ेर अचे थी, ज़ेर जीअं भित, ते जे हेठां ज़ेर आहे त इन सां ये वाव नून हणिबो। भितियूं, ठीकु आहे, छित छितियूं, लठ, ठे जे हेठां ज़ेर आहे, लठियूं। किथे किथे इहो बि क़ाइदो आहे, यानी जिन जे मथां आख़िरी अखर जे मथां ज़बर आहे, जिन वाहिद मोनस जे मथां उन्हनि जे पोयां वाव नून हणण सां उन्हनि जो जमा ठहंदो। जिन जे हेठां ज़ेर आहे आख़िरी अखर जे हेठां, उन्हनि खे ये वाव नून हणण सां उन्हनि जो जेको आहे जमा ठहंदो। ऐं ये वारा लफ़्ज़ मूं तव्हांखे ॿुधाया, राणी ये आहे, इन सां गॾु असां वाव नून हणंदासीं, राणियूं, ठीकु आहे, रिली रिलियूं, छाणी छाणियूं, ॿिली ॿिलियूं, ॿकरी ॿकरियूं, ढगी ढगियूं। इन्हनि सभिनी मोनस वाहिद लफ़्ज़नि जे पोयां ये आहे त असां वाव नून मिलाईंदासीं त उन्हनि जो जमा ठहंदो। उनखां पोइ ॾिसो किन मुज़क्कर जेके वाहिद आहिनि, असां मोनस वाहिद पढ़ियासीं, उन्हनि जे जमा ठाहिण जो बि कुझु क़ाइदो बि पढ़ियोसीं। पर के मुज़क्कर वाहिद अहिड़ा आहिनि जिन जा जमा ठही न सघंदा आहिनि। मिसाल जे तौर ते ॾिसो माण्हू, माण्हू जो कोई जमा न आहे। ॿाहिरि हिकिड़ो माण्हू बीठो आहे, ॿाहिरि 100 माण्हू बीठा आहिनि, ॿाहिरि 1000 माण्हू बीठा आहिनि, ॿाहिरि 2 माण्हू बीठा आहिनि, यानी हिकु बि माण्हू आहे, 2 बि माण्हू आहिनि, 2 खां मथे बि माण्हू आहिनि, यानी वाहिद बि माण्हू आहे, जमा बि माण्हू आहे। इन जो इन मुज़क्कर वाहिद जो को जमा न ठहंदो। अहिड़ी तरह सां कद्दू, अॼु मूं हिकिड़ो कद्दू रधो, ठीकु आहे, अॼु मूं हिकिड़ो कद्दू पचायो, पर अॼु मूं 2 किलो कद्दू पचाया, यानी हिकु बि कद्दू आहे, हिक खां वधीक बि कद्दू आहे, उन जो बि इन मुज़क्कर वाहिद जो कोई जमा नथो थी सघे। वाहिद जमा में साॻियो आहे, ठीकु आहे। अहिड़ी तरह धोबी, धोबी कपिड़ा धोए थो, पर धोबी कपिड़ा धोइनि था, हिकिड़ो धोबी कपिड़ा धोए थो, 50 धोबी कपिड़ा धोइनि था, 2 धोबी कपिड़ा धोइनि था, त इते बि जेको मुज़क्कर वाहिद आहे धोबी लफ़्ज़, उन जो जमा ठहे ई नथो। मुज़क्कर वाहिद जमा ॿिन्ही में जेको आहे उहो धोबी ई रहंदो। अहिड़ी तरह सां दर्ज़ी, दर्ज़ी कपिड़ा पियो सिबे, या दुकान में दर्ज़ी कपिड़ा पिया सिबनि, त इते बि तव्हां ॾिसो त इन जो बि को वाहिद जमा नथो ठही सघे। त किन किन जा वाहिद जमा हूंदा ई न आहिनि, वाहिद ऐं जमा में उन्हनि जी साॻी सूरत हूंदी आहे। काफ़ी लफ़्ज़ अहिड़ा आहिनि, ज़ाहिर आहे त सभु मेंशन हिते नथा करे सघजनि। ऐं के वाहिद लफ़्ज़ अहिड़ा आहिनि, ठीकु आहे, जिन जे आख़िर में पेश हुजे, मुज़क्कर लफ़्ज़ हुजे, वाहिद हुजे, उन जे आख़िरी अखर ते पेश हुजे, ठीकु आहे, त उन पेश खे हटाए ज़बर लॻाईंदासीं त उन जो जमा ठहंदो। हाणे उठ लफ़्ज़ आहे, उठ मुज़क्कर आहे ऐं वाहिद बि आहे, छो त उठ माना हिकिड़ो ई थियो, ठीकु आहे। त जेकॾहिं असां ठे तां पेश हटाए ज़बर हणूं उठ, त इहो उन जो जमा ठही वेंदो, ठीकु आहे। अहिड़ी तरह गॾह, हे जो पेश हटायो ज़बर हणूं, गॾह, यानी उन जो जमा ठहंदो। ऐं हथ, हथ पेश हटाए ज़बर हईंसीं। बुक, हीउ बुक जेको हथ जो असां झलींदा आहियूं, बुक, काफ़ तां पेश हटाए ज़बर हईंसीं त उन जो जमा ठही वियो। वरी कुझु वाहिद लफ़्ज़ अहिड़ा बि आहिनि जिन जे आख़िर में वाव अचे थो, जेकॾहिं उन्हनि जो वाव हटाए उन जी जाइ ते अलिफ हणिजे त उन्हनि जो जमा ठहंदो। मुज़क्कर लफ़्ज़नि जी ॻाल्हि थी थिए, वाहिद लफ़्ज़ मुज़क्कर अहिड़ा जिन जे आख़िर में वाव ईंदो हुजे। छोकिरो वाहिद आहे, मुज़क्कर आहे, पर वाव हटाए अलिफ हणंदासीं, छोकिरा, त उन जो जमा ठही वेंदो। अहिड़ी तरह घोड़ो, वाव हटायोसीं अलिफ हयोसीं, घोड़ा, ठीकु आहे। पाछो, पाछा, भोलड़ो, भोलड़ा। इहे लफ़्ज़ अहिड़ा आहिनि, अहिड़ा बेशुमार लफ़्ज़ आहिनि जिन जे मुज़क्कर वाहिद लफ़्ज़नि जे आख़िर में वाव अचे थो, उन्हनि जो वाव हटाए अलिफ हणंदासीं त उन्हनि जो ठही पवंदो जमा, ठीकु आहे। सो मूंखे उमेदु आहे तव्हांखे सम्झ में आयो हूंदो। मां वरी हिकु दफ़ो इन्हनि खे जेको रिवाइज़ थी कयां, हिकु दफ़ो ॿीहर दोहरायां थी त असां जुमलनि में जेके इस्म या ज़मीर कमु आणींदा आहियूं या ॻाल्हाईंदा आहियूं, त उन्हनि खे अदद जे लिहाज़ खां 2 क़िस्मनि में विरहायो वियो आहे, अदद वाहिद ऐं अदद जमा, ठीकु आहे। त जेको बि हिकिड़ो नंबर ज़ाहिर करे, हिकिड़ी शइ ज़ाहिर करे, छोकिरो, उठ, खट, दिलो, ठीकु आहे, या काग़ज़, इहे सभु जेके आहिनि हिकिड़ी शइ, काग़ज़ वाहिद जमा में साॻियो ई थी न, काग़ज़ काग़ज़,
ठीकु आहे। त इहे अहिड़ा लफ़्ज़ आहिनि जंहिंमां हिकिड़ो ज़ाहिर थिए उनखे चवंदासीं वाहिद, पर जे हिक खां मथे हुजनि खटूं, काग़ज़, उठ, छोकिरियूं, बोलड़ा, घोड़ा, तादाद में जेके हिक खां वधीक हुजनि उनखे चवंदासीं जमा। त अदद ॿिनि क़िस्मनि जो आहे, ॿिनि अदद जे लिहाज़ खां इस्म ऐं मुज़क्कर इस्म ऐं ज़मीर खे ॿिनि क़िस्मनि में विरहायो वियो आहे, अदद वाहिद ऐं अदद जमा। त मूंखे उमेदु आहे तव्हांखे सम्झ में आयो हूंदो। मूंखे मोट ज़रूरु ॾियो, जेका शइ सम्झ में न अचे तव्हां मूंखां पुछी सघो था, मूंखे ॿुधाए सघो था। ख़ुशि हुजो, आबाद हुजो, पंहिंजी ॿोलीअ सां प्यारु कयो, पंहिंजे टाइम जो सही इस्तेमालु कयो। इनशाअल्लाह वरी कंहिं ॿी कम जी वीडियो में मिलंदासीं, तेसिताईं इजाज़त ॾियो। अल्लाह वरी।